सिंध में शादियुनि जो रवाज त तमामु अवाइलो आहे ऐं क़दीम सिंध में शादियुनि ऐं मुरादियुनि में गीच लाॾा ऐं लोक गीच ॻाया वेंदा हुआ। हिते बि लॻे थो कंहिंजी शादी थी रही आहे। जी हा, मथे ते मोड़, ॻिचीअ में गुलनि जा हार ऐं भर में सुहिणी कुंवार। तव्हां यकीनन ॾिसी सम्झी विया हूंदा त ही सोराब सूमरे जी का शादीअ जी मूवी आहे, पर ईअं हरगिज़ न आहे। तव्हां सोराब सूमरे खे घोट जे रूप में त ॾिसी रहिया आहियो, पर भरिसां जेका हुन जी कुंवार बीठी आहे इहा सोराब सूमरे जी कुंवार न आहे, पर हिते त हिकु गाने जी शूट थी रही आहे। जी हा, हिन गाने जी शूट थी गुज़िरियल कुझु ॾींहं अॻु, जंहिंमें नजमा काविश, ज़ाकिर शेख, वाहिद रज़ा, अली गुल मला, गामू ऐं अकबर उतरादीअ हिसो वरितो। ही गानो ॻायो आहे असांजे प्यारे दोस्त आसिफ पहोड़ उर्फ़ गामूअ। जी हा, ही गानो शादियुनि में तव्हां अक्सर ॿुधंदा हूंदव। यादि रहे त गामूअ जो ही ॿियो गानो आहे। पहिरियों गानो हुन तक़रीबन 1 साल अॻु में ॻायो हो, जंहिंजी बेपनाह कामयाबीअ खां पोइ ऐं अवाम जे बेहद इसरार ते गामूअ ही ॿियो गानो बि चयो आहे, जेको शादियुनि जे मौक़े ते आम ॿुधण में ईंदो आहे अव्हांखे। हे साम्हूं ॾिसो था, गंजो वेठो आहे अकबर उतरादी ऐं हेठि सोफ़े ते ज़ाकिर शेख। ही साईं एहसन शाह आहे ऐं हुन जे विच में गामू वेठो आहे ऐं हेॾां अली गुल मला आहे। अली गुल मला जो पुट बि हुन सां गॾु आहे, अली जान मला। शादीअ जी सेटिंग हली रही आहे। ही टोपीअ वारो जवान हिन गाने जो डायरेक्टर आहे। इहो सम्झाए रहियो आहे त कहिड़े तरीक़े सां घोट कुंवार बीहंदा आहिनि। यादि रहे त हिन गाने जो डायरेक्टर नवीद सोलंगी आहे, जंहिं हिन खां अॻु में बि तमामु घणा गाना रिकॉर्ड कया आहिनि। नवीद सोलंगीअ जी डायरेक्शन ऐं अफ़ज़ल झंडीर जे कैमरा वर्क सां गॾु अव्हां ही गानो ॾिसी सघंदा गामू ऑफिशियल यूट्यूब चैनल ते। जॾहिं त सोराब सूमरे खे हिकु भेरो ई घोट थियण जो अहिड़ो तजुर्बो थियलु आहे जो हाणे घोट थियण खां डिॼे पियो ऐं चवे पियो त हिन गाने में घोट अली गुल मला खे कयो। पर अली गुल मला हिकु ॾींहुं पहिरियां हामी भरी हुई, पर बाद में अलाए छा थियो जो उन इनकार कयो। हालांकि कुंवार बि हुनखे ॾेखारी वई हुई। कुंवार जे रूप में जेका तव्हां छोकिरी ॾिसी रहिया आहियो, इहा छोकिरी उर्दू मीडिया जी आर्टिस्ट आहे। इन जो नालो इरम ज़ुल्फ़िकार आहे। सोराब सूमरो हुनखे ॿुधाए रहियो आहे त हीअ रिकॉर्डिंग कीअं थी रही आहे ऐं हिते गानो शूट थी रहियो आहे ऐं इन खां पोइ इहो गानो अव्हां गामू ऑफिशियल यूट्यूब चैनल ते ॾिसी सघंदा। जी हा दोस्तो, हिन गाने में जिते सिंध जे तमामु वॾनि आर्टिस्टनि हिसो वरितो, उते सीनियर तोड़े जूनियर सभई आर्टिस्ट मौजूदु हुआ। हिकिड़े ई ॾींहं में गाने जी शूट मुकमल थी। ॾिसी रहिया आहियो डायरेक्टर केॾी महिनत करे रहियो आहे ऐं कैमरामैन खे सम्झाए रहियो आहे, जेको अफ़ज़ल झंडीर आहे उनखे सम्झाए रहियो आहे त कीअं तरीक़े सां शाट वठणा आहिनि। कैमरामैन पंहिंजी महारत सां गानो शूट करे रहियो आहे, घोट कुंवार जी रिकॉर्डिंग करे रहियो आहे। गाने जा ॿोल आहिनि, जोड़ी कीअं आहे इहो त तव्हां कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। हे गामू तव्हां ॾिसो था त वॾेरो थी आयो आहे, पर हे वॾेरो नाहे, रईस भोतार नाहे। ही हिन गाने जो सिंगर आहे, यानी मेल सिंगर इहो आहे। हिन गाने जा ॿोल बि गामूअ लिखिया आहिनि। हिन सां गॾु हिकिड़ो ॿियो दोस्त मुनीर आहे, जंहिंजा ॿोल आहिनि। हे थंबनेल जे लाइ तस्वीरूं निकिरनि पियूं। सोराब सूमरो खे सुहिणो ॾेखारण जे लाइ सुठी मोबाइल में फ़ोटू कढिया विया त जीअं घोट त घटि में घटि सुहिणो नज़र अचे। पर छा कजे, अॼुकल्ह दौरु अहिड़ो अची वियो आहे जो अहिड़ा ई घोट अची रहिया आहिनि मार्केट में। हक़ीक़त में कुंवार खे जॾहिं डायरेक्टर चयो त मुस्कुराए करे घोट ॾे ॾिसो, त कुंवार जो अरवा ई खॼी वियो ऐं चई त घोट ॾिसो ऐं हिन खे मुस्कुराए ॾिसण ते दिलि नथी चवे। हाणे तव्हां गाने जा शॉट ॾिसो, सभु डांस करे रहिया आहिनि, झूमी रहिया आहिनि ऐं हेॾा साईं एहसन शाह ॾिसो, कदावर जवान ऐं हिन जा ठुमका ॾिसो। कदावर जवान सभ खां वधीक वॾे कद वारो इहो ई आहे। हिन गाने में वाहिद रज़ा बि हुयो, पर उहो पंहिंजो सीन रिकॉर्ड कराए निकिरी वियो जल्दी। हेॾा ज़ाकिर शेख, फज़ीलत बेगम जा ठुमका बि ॾिसो ऐं अली गुल मल्हा जी डांस बि ॾिसो। हेठि जेको वेठो आहे गोगड़ूअ मुहांडरो, इहो अकबर उतरादी आहे, जेको दुहल ते पंहिंजो फ़न ॾेखारे रहियो आहे। नजमा काविश बि कुंवार जे भर में बीठी आहे
ऐं साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो त गामू गानो चई रहियो आहे, जहिड़ो घोट तहिड़ी कुंवार जोड़ी भली आहे। जोड़ी इहा कीअं आहे कमेंट्स में तव्हां ज़रूरु ॿुधाईंदव त वाह जो जोड़ी आहे साईं, अलाह नज़र खां बचाइनि। हेॾा अली गुल मल्हा बि डांस करे रहियो आहे, पंहिंजा ॿ हथ ॾेखारे रहियो आहे फज़ीलत बेगम सां, पुठियां ई उनजो पुटु बि उनजो साथ ॾेई रहियो आहे। ऐं गामू बाक़ाइदे पंहिंजे महारत ॾेखारे रहियो आहे गाने में, त चए थो घोट सुहिणो बि आहे त हेॾा कुंवार बि सुहिणी आहे, जोड़ी भली आहे। हेॾा साईं एहसन शाह जा ठुमका बि तव्हां ॾिसी रहिया आहियो, हेॾा वरी फज़ीलत बेगम ऐं नजमा काविश जी जोड़ीअ में डांस बि तव्हां ॾिसी रहिया आहियो। भरपूर नमूने सां ही गानो सभिनी इंजॉय कयो ऐं पंहिंजो फ़न ॾेखारियो। गामूअ हिन गाने में 3-4 गाना ॿिया बि चया आहिनि, जेके अनक़रीब तव्हां हिन जे चैनल गामू ऑफिशियल ते ॾिसी सघंदा। दोस्तो, हीअ वीडियो अव्हांखे कीअं लॻी इहो असांखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो।